या नाज़रीन जी तो इन वक्त असां मौजूद आहियूं सकन जे नेशनल प्रेस क्लब ते जिते 6 जून ते सिंध एक्शन कमेटी तरफ़ां एक बेरा टाउन जे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो हो जिते हथ ठोकी वाह ॾिनी वई उन ख़िलाफ़ वरी सिंध जे क़ौम परस्तनि ऐं उन जी क़यादत ते FIR थियूं हुयूं। उन सिलसिले में अॼु जीअं सिंध क़ौमी महाज़ तरफ़ां अॼु ॿिए ॾींहुं सकन जे नेशनल प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो करे वेठा आया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ उन बारे में छा था चवनि। 6 जून ते जेको एहतजाज कयो वियो सिंध जे शऊर जे तरफ़ां इज्तमाही तौर हिकु क़ौम जी हैसियत में लखनि जे तइदाद में गॾु थी करे सिंध में सिंधी माण्हुनि जे ज़मीनुनि ते वालार जे ख़िलाफ़ु ऐं बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु उन खां ख़ौफ़ज़दा थी करे असांजे हिननि हुकुमराननि असांजे क़ौमी क़यादत ते जे घर ते जी चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पामाल कंदे हुन जे घर में घिड़ी करे असांजे चेयरमैन जी सिंध क़ौमी महाज़ जे मोहतरम सुनान ख़ान कुरैशीअ खे गिरफ़्तार कयो ऐं उन ते तशद्दुद बि कयो। उन खां पोइ असां ॿिए ॾींहुं बि शहीद सिंधु देश जे घर ते वरी चढ़ाई करे असांजी सॼी जेका जीअं सिंध क़ौमी महाज़ जी मरकज़ी बाडी आहे उन समेत 30 खां वधीक उते मौजूदु कारकुननि खे गिरफ़्तार करे ऐं खणी विया। जिस्कम ताल के सकण जे तरफ़ां ही अलामती बुख हड़ताल कई वई आहे। असांजो मक़सदु आहे त 6 जून ते जेको इन हुकुमराननि तरफ़ां बैरिया टाउन जे अॻियां हथ सां बाहियूं ॿारे ऐं उन्हनि सिंध जे शऊर ते उन मासूम ॿारनि ते नियाणियुनि ते जेके शेल वसाया ज़हरीला गैस वसाया उन्हनि खे उते तशद्दुद करायो। वरी वेतर असांजे अॻुवाणनि जे मथां हुननि केस दाख़िल कया। ॿिए ॾींहं ते वरी जस्कम चेयरमैन मोहतरम सुनान ख़ान कुरैशी जे घर ते घिड़ी उनखे गिरफ़्तार कयो। इहो कुझु वक़्तु अॻु में हिन जो सुप्रीम कोर्ट बि रद्द कयो आहे। सिंधी क़ौम जेका लखे सिंधी क़ौम कराची में गॾु थी करे उन वाज़े तौर ते बैरिया टाउन खे रद्द कयो आहे। उन जे बावजूदु असांजो हुकुमरान असांजा इक़्तिदारी धुरियूं उन्हनि सां साथारी आहिनि, गॾो गॾु बीठल आहिनि, इंतिज़ामिया खे हुकुम था ॾियनि त सिंधी क़ौम ही जेका आई आहे इन्हनि ते तशद्दुद कयो, शीलिंग कयो। अहिड़े क़िस्म जा रवैया हिननि जे लाइ ग़लति साबित थींदा। तरक़ी जे नाले ते ऐं मेगा जेके प्रोजेक्ट जे नाले ते बैरिया टाउन जे नाले ते सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। उन जी साज़िश जे ख़िलाफ़ु सिंध जे क़ौम परस्त अॻुवाणनि जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं ॿियूं केतिरी तंज़ीमुनि गॾिजी इहो ऐलान कयो 6 जून ते जेको हीउ तारीख़ी समुंड सिंधियुनि जो उथली पियो कराची जे अंदरि जंहिंमें लखे सिंधी किरोड़े माण्हू गॾु थिया हुआ। ऐं क़ौमी क़यादत जी जेका लाजवाब गिरफ़्तारी आहे उन जे ख़िलाफ़ु हुयो, एहतजाज हुयो ऐं अॼु बि असांजो जेको सोताल के बल्कि पूरी सिंध में एहतजाज आहे त क़ौमी अॻुवाणनि ते जेके कूड़ा केस आहिनि इहे ख़तमु कया वञनि ऐं उन्हनि खे जल्द रिहा कयो वञे। असांजे क़ौमी कारकुननि असांजे लीडरनि खे उन्हनि यरगमाल करे ऐं राति जे अंधेरनि में असांजे चेयरमैन जे घरनि ते घिड़ी करे चेयरमैन खे हिरासा करे उनखे गिरफ़्तार करे विया आहिनि। ऐं असांजी उन खां पोइ जेको आहे मरकज़ी बाडी सभिनी खे भाऊ आसिफ़ अंगद मयसर दीदार शाम ऐं ॿिया जेके बि उन्हनि खे गिरफ़्तार करे विया आहिनि ऐं ॿिया सवे क़ौमी कारकुन उन्हनि जी गिरफ़्तारी हेठि असांजो पुरअमन धरणो हुयो 6 तारीख़ बैरिया टाउन जो, जंहिंमें हुननि हथ वठी हुननि पंहिंजा शरपसंद माण्हू अंदरि बैरिया टाउन में अंदरि दाख़िल करे ऐं हुननि हथ सां बाहियूं ॾिनियूं आहिनि। असां सम्झूं था हीअ वरी साज़िश करे रहिया आहिनि। जी नाज़रीन तव्हां हितां जे क़ौम परस्त अॻुवाणनि जूं ऐं कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त 6 जून ते हथ थोकी बाहि ॾेई असांजे क़ौमी कारकुननि असांजी क़यादत ते कूड़ियूं FIR दाख़िल करायूं आहिनि जंहिंखे क़ौम हेतिरे लखनि जे तइदाद में उते पहुची करे बैरिया टाउन खे रद्द करे चुकी आहे ऐं हिननि इहो मुतालबो कयो आहे त क़ौमी कारकुननि तां कूड़ी FIR ख़तमु करे उन्हनि खे जल्द खां जल्द रिहा कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो मुज़ाहिरो वसी कंदासीं। कैमरामैन असगर चवां सां गॾु सोहेल चांडियो, जेकब न्यूज़ सकरंट।